अस्सलाम वालेकुम दोस्तों। असद कुरैशी जी जेका तकरार ड्रामे में तव्हां कहानी ॾिसी रहिया हो, इन जे बारे में अॼु तव्हांखे हिकु नेक्स्ट एपिसोड जी बहितरीनु अपडेट ॾियण वारो आहियां। असद कुरैशी छा वाक़ई 8-10 किस्तनि खां पोइ इन जो ख़ात्मो थी वेंदो जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे में एंड थियो, या वरी असद कुरैशी हीरो जे तौर ते आख़िर ताईं हलंदो? छा हीरो मूसा आहे तकरार ड्रामे जो या वरी मीर? बिल्कुलु दोस्तों, तव्हांखे अॼु तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदासीं। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जीअं पहिरियों ड्रामो हलियो त हर को सोचे रहियो हो त जेको आहे मूसा हीरो थींदो ड्रामे जो ऐं आख़िरी में हीरो इहो ई निकिरंदो। लेकिन सिंधी जेका ड्रामा हूंदा आहिनि जा ख़ासि करे ड्रामनि में हीरो मटबा रहंदा आहिनि। शुरू में ॿियो हीरो ॾेखारींदा आहिनि त आख़िर में वरी उन जी जाइ ते को न को ॿियो अची वेंदो आहे, हुनखे वरी हटाए छॾींदा आहिनि। ख़ासि करे इहे तव्हां घणनि ड्रामनि में ईअं ॾिठो हूंदो। इहो इन जे करे थींदो आहे दोस्तों, अदाकार जेको आहे कोशिशि कंदा आहिनि त असां अॻिते अचूं। जेका पैसा के भरींदा आहिनि, के ॾींदा आहिनि, के वठंदा आहिनि, के वरी राइटर ऐं डायरेक्टर जे हथ में हूंदो आहे त कंहिंखे चांस ॾियूं हीरो जे तौर ते, कंहिंखे न ॾियूं। हाणे तव्हां सोचे रहिया हूंदव छा असद कुरैशी हीरो आहे इन ड्रामे जो, या वरी मूसा, या वरी मीर, या सजावल? दोस्तों, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सोच सही हली रही आहे पंहिंजी जाइ ते। तव्हां हाणे असद कुरैशी खे ॾिसी इहो सोचींदा हूंदव त हीरो असद कुरैशी थींदो। ईअं न आहे दोस्तों, असद कुरैशी जो फ़िलहालु कंफर्म न आहे आख़िर ताईं हले। थी सघे थो अधु ड्रामे खां पोइ अॻिते हली असद कुरैशी बि एंड थी वञे या आख़िर ताईं हले। लेकिन हीरो जेको आहे इन ड्रामे जो मूसा ई आहे। मां मञा थो असद कुरैशी जो दबदबो दाबो वधीक आहे, हुन जी ॾेख वधीक आहे, ॾिसण जो भला भरियल जवान लॻंदो आहे ड्रामे में। लेकिन हीरो मूसा आहे। अॻिते तव्हां ॾिसिजो मूसा जी कहाणी हलाई वेंदी। लेकिन असद कुरैशी जे अचण सां मूसा खे ड्रामे में वॾो धकु लॻो आहे। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।